इसराइल जी गाज़ा ते वहशियाणी बमबारी जारी, 425 फ़लस्तीनी शहीद। रुगो हिकु कलाक दौरान इसराइल जी बमबारी में 50 ॼणा शहीद। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान इसराइल जे हमलनि में 704 फ़लस्तीनी शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 5800 थी वियो। शहीद थियलनि में 2000 खां वधीक ॿारड़ा, 100 औरतूं शामिल। ज़ख़्मियुनि जो अंग 15000 खां वधी वियो। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान ऐं अमरीकी सदर जो बाइडन विच में राब्तो, ख़िते में इस्तेहकाम लाइ सफ़ारती कोशिशूं वधाइण ते इतफ़ाक़। सऊदी वली अहद चवे थो शहरुनि खे निशानो बणाइण ऐं आम माण्हुनि जी इंफ्रास्ट्रक्चर ते हमलनि जी मज़म्मत कयूं था। अमन लाइ मुमकिन ख़तरनि खे रोकण लाइ ग़ज़ा जो घेराव ख़त्म करण जी ज़रूरत आहे। अमरीकी सदर जो बाइडन चयो त अमरीका फ़लस्तीनी अवाम जे हक़ ख़ुद इरादियत ऐं वक़ार लाइ पुरअज़्म आहे। इमदाद ग़ज़ा ताईं तेज़ीअ सां नाहे पहुची रही। सलामती काउंसिल जे इजलास में पाकिस्तान जो फ़लस्तीनियुनि जी भरपूर हिमायत जो ऐलान। पाकिस्तान ग़ज़ा में फ़ौरी ऐं ग़ैर मशरूत जंगबंदी जो मुतालबो करे छॾियो। इसराइल जी जारियत जी मज़म्मत। गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल जे हंगामी इजलास खे ख़िताब कंदे गॾियल क़ौमुनि में पाकिस्तान जे मुस्तक़िल नुमाइंदे मुनीर अकरम चयो त ग़ज़ा ते हमिलो आलमी कानूननि जी भनकड़ी ऐं जंगी ॾोहनि में शामिल आहे। हमलो कंदड़नि खे आलमी कानून तहत कटहरे में आंदो वञे। फ़लस्तीन पंहिंजे दिफ़ा जो हक़ रखे थो। उन जी जदोजहद खे दहशतगर्दीअ सां न जोड़ियो वञे। फ़लस्तीनियुनि खे मुकमल ख़ुद इरादियत जो हक़ हासिल आहे। अॻूणे वज़ीर आज़म ऐं मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज़ शरीफ़ 4 सालनि खां पोइ अदालतुनि आॾो सरेंडर करे छॾियो। नवाज़ शरीफ़ एहतिसाब अदालत इस्लामाबाद हाई कोर्ट आॾो पेश। हाई कोर्ट एवनफील्ड ऐं अल अज़ीज़िया रेफरेंसिस में नवाज़ शरीफ़ जी ज़मानत में 26 अक्टूबर ताईं वाध करे छॾी। सज़ा ख़िलाफ़ नवाज़ शरीफ़ जूं अपीलूं बहाल करण वारियुनि दरख़्वास्तुनि ते नेब खे नोटिस जारी। चीफ जस्टिस रिमार्क्स न आहिनि त नवाज़ शरीफ़ खे मुतमइन करणो पवंदो त हू अदालतुनि मां गैर हाज़िर छो रहियो। एहतिसाब अदालत तोशाखाना केस में नवाज़ शरीफ़ जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। नवाज़ शरीफ़ जी कानूनी टीम 10 लख रुपयनि जा मुचलका जमा कराए छॾिया। नवाज़ शरीफ़ जो इश्तिहारी जवाबदार वारो स्टेटस ख़त्म। दाइमी गिरफ़्तारी वारंट मुअत्तल। तोशाखाना केस जी ॿुधणी 20 नवंबर ताईं मुलतवी। अदालतुनि में पेशी दौरान कारकुननि पारां नवाज़ शरीफ़ जी आजियां गुलनि जी वर्खा। अदालत अंदर ऐं ॿाहिरि सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया हुआ। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां फ़लस्तीनी सफ़ीर अहमद जवाद जी मुलाक़ात। आर्मी चीफ पारां ग़ज़ा में जारी जंग में फ़लस्तीनियुनि जे जानी नुक़सान ते ताज़ियत जो इज़हार। फ़लस्तीन रियासत लाइ पाकिस्तान जी उसूली हिमायत जो अज़म। शहरियुनि जे तहफ़्फ़ुज़ ऐं आलमी इंसानी कानून जी पासदारी जो मुतालबो। आर्मी चीफ जो चवणु आहे त इसराइल ग़ज़ा में इंसानियत ख़िलाफ़ जंगी ॾोह करे रहियो आहे। आलमी बिरादरी अलमिए खे रोकण लाइ किरदारु अदा करे। फ़लस्तीन रियासत जो गादी वारो हंधु अल-क़ुद्स शरीफ़ आहे। ग़ज़ा जे जंग खे दहशतगर्दीअ सां ॻंढणु बेवकूफ़ी हूंदी। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़र जी सखर बैराज ते आमद। वॾे वज़ीर खे सेक्रेटरी आबपाशी ऐं चीफ इंजीनियर बैराजिस पाणी जी सूरतहाल ऐं केनालनि बाबति ब्रीफिंग। पाकिस्तान ठहण वक़्तु 12 माह वॾियूं ॿोॾियूं हितां गुज़रियूं आहिनि। सखर बैराज सूबे जी ज़रई मईशत जी तरक़ी में अहम आहे। वॾे वज़ीर खे आबपाशी अमलदारनि जी ब्रीफिंग। निगरान वॾे वज़ीर पारां गुडू ऐं सखर बैराजनि जी मरमती कम जे थर्ड पार्टी खां ऑडिट कराइण जी हिदायत। जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़र चवे थो कचे में ऑपरेशन जी सख़्त निगरानी कई पई वञे। कचे में ऑपरेशन दौरान एहतियाती उपाउ वरिता पिया वञनि जीअं को जानी नुक़सान न थिए। ॾोहारी कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि। उन्हनि जो ख़ात्मो ज़रूरी आहे पर ॾियनि खे वापसि वञण जी डेडलाइन ॾिनल आहे। चेयरमैन अवाम सां कूड़ा वाइदा कया त घर ऐं नौकरियूं ॾींदसि। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो अवाम ऐं जमहूरियत लाइ जान जो नज़रानो ॾिनो। पीपी अॻवान ख़ुर्शीद शाह जो सखर में जलसे खे ख़िताब चवे थो मियां साहब सिधे रस्ते तां न आयो आहे। उनजो बि PTI चेयरमैन जहिड़ो सियासी मौत थींदो। मियां साहब शॉर्टकट ज़रिए इक़्तिदार में अचण जी कोशिश कई त गो नवाज़ गो जा नारा लॻंदा। असां सम्झूं था त इलेक्शन जी तारीख़ सिर्फ़ मियां नवाज़ शरीफ़ लाइ रोकी वई। चाहियूं था त हाणे इलेक्शन जी तारीख़ जो ऐलान थियणु घुरिजे। बेरोज़गारी ऐं महांगाईअ ते ज़ाब्तो आंदो वेंदो। फवाद चौधरी ख़िलाफ़ सरकारी मुलाज़िमनि खे भड़काइण वारे केस जी ॿुधणी 14 नवंबर ताईं मुलतवी। अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी पंहिंजे वकील सां गॾु डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट इस्लामाबाद में पेश। ॿुधणीअ दौरान फवाद चौधरी अदालत खे आगाह कयो त सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो अची वियो आहे ऐं केस ख़त्म थी चुको आहे। 13 नवंबर ते इलेक्शन कमीशन में केस ॿुधणीअ लाइ मुक़ररु आहे। केस जी ॿुधणी 14 नवंबर ताईं मुलतवी कई वञे। ॿुधणीअ दौरान जज ताहिर अब्बास सुप्रा केस जी ॿुधणी 14 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी।
सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर जी दरगाह सचल सरमस ते हाज़िरी। वॾे वज़ीर दरगाह ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी। जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर चवे थो पेट्रोल ऐं डॉलर जी क़ीमत घटि आहे, अवाम ताईं रिलीफ पहुचाइण लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। हथरादू महांगाई कंदड़नि ख़िलाफ़ एक्शन खंयो वेंदो। सचल सरमस जी दरगाह ज़बून हाल आहे, बहाली लाइ क़दम खंया वेंदा। बलोचिस्तान में मसूंग जे इलाइक़े खरकोच में हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो। हथियारबंदनि घर में घिड़ी मोहम्मद इस्लाम परकानी खे क़तल करे छॾियो। इतला ते लेवीज़ एहलकारनि पहुची मक़तूल जो लाश इस्पताल मुंतक़िल कयो। डेरो वेझो ॻोठ बाजी ख़ान गोपांग में हथियारबंदनि जो घर ते हमिलो। हिकु ॼणो मारिजी वियो। हथियारबंदनि मोहम्मद हसन बाजी खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। इतला ते पुलिस पहुची मक़तूल जो लाश इस्पताल मुंतक़िल कयो। ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। मलीर भरिसां स्टील टाउन थाणे जी पुलिस जो ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबिलो। हिकु ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयल जवाबदारनि जी सुञाणप सिकंदर अब्बास तौर थी। गिरफ़्तार थियल ॾोहारी जे कब्ज़े मां टीटी पिस्टल ऐं फुरकियल मोटरसाइकिल हथ। दादू में ख़ुदाबाद थाणे जी हद में मुबैना पुलिस मुक़ाबिलो। हिकु फोरू ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार, साथी फोरू फ़रार। गिरफ़्तार थियल फोरू जे कब्ज़े मां पिस्टल ऐं गोलियूं हथ।